अस्सलामुअलैकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भलीकार माहिया सबाबड़ो हेडलाइन सवां ॾिठियूं। बुलेटिन जे आगाज़ में अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। महरान यूनिवर्सटी खैरपुर जे डिप्टी डायरेक्टर पारां VC اسلم अकेली ख़िलाफ़ करोड़े रुपयनि जी करप्शन जो इंकशाफ थियो आहे। ख़बर अवां सां शेयर कयो पिया। महरान यूनिवर्सटी खैरपुर कैंपस में करप्शन बाबति एंटी करप्शन जी जांच रिपोर्ट मंज़र आम ते अची वई आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। VC ऐं डायरेक्टर फनांस मुनीर शेख जे चवण ते अकाउंट्स मां पैसा कढाया विया। डिप्टी डायरेक्टर वक़ास पारां चयो वियो आहे। इनकार करण ते VC नौकरी मां कढाइण ऐं कूड़ा केस दाख़िल कराइण जूं धमकियूं ॾिनियूं। वक़ास पारां इल्ज़ाम लॻायो वियो आहे। जांच रिपोर्ट बाद VC डिप्टी डायरेक्टर सां 36 करोड़ रुपयनि जी करप्शन लिकाइण लाइ बि डील कई वई। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ रिपोर्टर इम्तियाज़ मस्तोई। जी इम्तियाज़, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, महरान यूनिवर्सिटी जे खैरपुर कैंपस में थियल करप्शन बाबति वधीक इंकशाफ जेके आहिनि उहे साम्हूं आया आहिनि। महरान यूनिवर्सिटी खैरपुर कैंपस में थियल करप्शन बाबति एंटी करप्शन जी जेका जांच रिपोर्ट आहे उहा मंज़र आम ते अची वई आहे। रिपोर्ट में डिप्टी डायरेक्टर फनांस वक़ास पारां अहम इंकशाफ कया विया आहिनि। VC उनजो चवणु आहे रिपोर्ट में त VC असलम अकेली ऐं डायरेक्टर फनांस मुनीर शेख जे चवण ते यूनिवर्सिटी जे अकाउंट मां पैसा कढाया ऐं उहे पैसा इन्हनि जे चवण ते मोकिलिया विया। जेको डायरेक्टर फाइनेंस आहे उनजो चवणु आहे त VC असलम अकेली ऐं डायरेक्टर फाइनेंस खे धमकियूं ॾिनियूं जेकॾहिं हू उन्हनि जे चवण ते न हलंदो ऐं पैसनि जी ट्रांजेक्शन न कंदो त हू उनखे उहिदे सां हटाए छॾंदा ऐं उन ख़िलाफ़ जेके केस आहे उहो शुरू कराईंदा। एंटी करप्शन जी जांच रिपोर्ट बाद यूनिवर्सिटी इंतजामिया पारां वक़ास सां मशकूक जेको आहे ठाह बि साम्हूं आयो आहे। 36 करोड़ जी करप्शन लिकाइण लाइ वक़ास सां यूनिवर्सिटी इंतजामिया 5 करोड़ में मामलो सेट कयो आहे। एंटी करप्शन जी जांच रिपोर्ट में मेहरान यूनिवर्सिटी जे VC सूदो 15 माण्हुनि ख़िलाफ़ इंक्वायरी जी बि सिफारिश कई वई आहे। असलम अकेली, गुलाम सरवर कंदर, डॉक्टर तहा हुसैन, मुख्तियार उनड़, मौज़म बलोच, वहीद उमरानी, सुहेल खटियाण ख़िलाफ़ इंक्वायरी जी सिफारिश कई वई आहे। जॾहिं त DG ऑडिट सिंध जे असिस्टेंट ऑडिट ऑफिसर इरशाद कुलपोटो खे बि मामला ऐं हक़ीक़तूं लुकाइण लाइ जेको आहे 10 लाख रुपया उन जे अकाउंट में ट्रांसफर कया विया। बैंक अल हबीब खैरपुर जे मैनेजर, खैबर बैंक सखर जे मैनेजर ख़िलाफ़ बि इंक्वायरी जी सिफारिश कई वई आहे। सिफारिश में चयो वियो आहे त एंटी करप्शन जे 1993 वारे रूल मुताबिक़ करप्शन में मुलवस सभिनी माण्हुनि ख़िलाफ़ इंक्वायरी जी इजाज़त ॾिनी वञे। एंटी करप्शन खाते पारां करप्शन में जेके मुलवस अमलदार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई त अञा ताईं साम्हूं कोन अची सघी आहे, पर जेको जांच ऑफिसर हो उनखे ई उतां बदिली कयो वियो आहे। जी इम्तियाज़ मस्तोई, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी।